पूरो महीने एहतजाज आहे। असां होम मिनिस्टर ज़ियाउर रहमान नज़ार साहब खां CM मुराद अली शाह खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे असांजा जल्द खां जल्द जेके वेटिंग वारा आहिनि ॾेई करे असांजी वेटिंग ख़तमु थी वञे। रहमान रहीम, जीअं त असां सभु हिते गॾु थिया आहियूं, असां वेटिंग उमेदवार आहियूं डिस्ट्रिक्ट पुलिस जा SPD 1 जा। जीअं त असां रिटन पास कई आहे, 80+ स्कोर असांजो आहे। असां इंटरव्यू पास कयो आहे, असां फिज़िकल टेस्ट टफ पास कई आहे। उन खां बावजूदि असांखे वेटिंग लिस्ट में रखियो वियो आहे। असां मुतालबो था कयूं ज़ियाउर हुसैन लंजार साहब सां त असांखे वेटिंग मां कढी असांखे आफ़र ऑर्डर ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। SPD 01 जी वेटिंग पीरियड्स असां ॻाल्हाए रहिया आहियूं। जीअं दोस्तनि तव्हांखे ॿुधायो त 16 तारीख़ ते सिंध असेंबली जो हिकिड़ो एजेंडा आहे। ऐं असां लंजार साहब खे ऐं MN ज़ुल्फ़िकार भेण खे हिन वीडियो जे थ्रू चऊं था त महिरबानी करे असांजो सिंध असेंबली में एजेंडा हलायो वञे त जीअं असां वेटिंग वारा सभु खयां वञूं। ऐं असां तमामु 1 डिसंबर ते बि असां एहतजाज नौशहर फिरोज़ में कयो। अॼु 5 डिसंबर आहे, असां मोरो में आया आहियूं ऐं अॻिते असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। महिरबानी करे लंजार साहब खे चऊं था त असांखे वेटिंग वारनि खे आफ़र ॾींदा वञे।